अब्दुल फकीर साईं जी ही पाण जेको हर तहरीक के हवाले से ॻाल्हि कयूं था, गाज़ियुनि जी तहरीक, गाज़ियुनि जूं पंहिंजूं जेके आहिनि कुर्बानियूं पंहिंजी जॻह ते, जी जी पर जेके पंहिंजा माण्हू हुकूमत बच्चू बादशाह जे दौर जेको पहिरियों आहे अवाली दौर, उन में बि पंहिंजे जमात जे फ़क़ीरनि खे हितां जेको आहिनि सो ज़ुल्म तशद्दुद करे पोइ माना हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ जेलनि मोकिले छॾियऊं। हाँ ऐं 16 बादशाह जे ज़माने में बि ईअं थियो त जीअं 12 लोढ़ा चवंदा सिंध में क़ाइमु हुआ, इन अहिड़े क़िस्म जूं जेके कैंप हुयूं हिंदुस्तान में बि हुयूं। त ही तव्हांजे फ़क़ीरनि जी जेके ही अटल फ़क़ीर जी ॻाल्हि था ॿुधनि, त इहे कीअं फ़क़ीर उते क़ैद थिया, वरी कीअं पोइ उनजो सिलसिलो इहो कीअं आहे? अटल फ़क़ीर ऐं मुरीद फ़क़ीर सिर्फ़ु इहे ॿ न, पर जमायत जा काफ़ी माण्हू उन वक़्त में कोई वसाण के ॿिया ज़ातियूं राजड़ भेण, पर उन सां असांजा अटल फ़क़ीर मुरीद फ़क़ीर बि हुया हा। जेके कारे पाणी चऊं त कारे पाणीअ मोकिलिया विया, माना इंडिया मोकिलिया विया, जेके ओॾां माना उमिरि लाइ माण्हू वरी वापसि न वरे। न इहो पहिरियों दौर जेको बजू बादशाह वारो उन जो आहे। बच्चू फ़क़ीर वारो दौर आहे। हा। पीर साईं सूर्य जे तहरीक खां अॻु जी ॻाल्हि आहे, अॻु जी ॻाल्हि आहे। पीर साईं मसन धणीअ जे ग़ालिबन थोरो पोइते वरी माफ़े धणीअ जो ज़मानो आहे। हा साईं, हा। इहे कीअं माण्हू आहिनि, इहो तफ़सील ॿुधायो। उहे माण्हू जेके उते क़ैद कया विया, उतां असांजो मुरीद फ़क़ीर खे हितां ढालूअ नाले खिपरे जो वाणियूं हो, उन माना इहो गवर्नमेंट जो माण्हू ख़ासि हो, उन जमायत ते कड़ी नज़र विझी ऐं मुरीद खे उॾां गुंडो आहे, अहिड़ो आहे, हीअं फलान इल्ज़ाम हयो त ॾामे चाहियो वञे, ओॾां मोकिलियऊं। हू बि वाइदो करे वियो त इंशाल्लाह मोटियुसि त पहिरीं तुंहिंजी ख़बर हलंदुसि, पोइ बि ॻाल्हि पोइते थींदी। पोइ अलाह जी कुदरत उहे उतां माण्हू 5-7 गॾिजी जेके उतां निकिता, उतां भॻा, उन जेल टोड़ियऊं, उतां जेके निकिता त पोइ कहिड़ी क़ौम? ईसापुर कहिड़ी कंहिं पंहिंजो नालो अचे थो? ईसापुर दारसीन। ईसापुर दारसीन जी साईं, हा। उतां उन कैंप मां भॻा पोइ आया। पोइ असांजो ॾाढो मुरीद ॻाल्हि कंदो हो त बा जॾहिं असीं आयासीं, पोइ असां दोस्त विच में बरसातूं पयूं, विछुड़ी वियासीं हलिया। पोइ को केॾांहुं वियो, को केॾांहुं माण्हू वियो, आऊं आयुसि। पोइ मूंखे कंहिं माण्हूअ ॾसियो त बाबा हाणे तूं पुॼी कोन ईअं सघंदो, असांजा पेर फाटी पिया जबलनि में हले। आख़िरकार हाणे तूं इहा जेका न आहे, इहा जेका वञे पियो पाणी वहुकरे सां, इन मंझि काठ सुकल उछलाए उन सां चंबड़ी पवंदे, तूं राति वाह तोखे वञी हेठि नंगर पार करे छॾींदी। नंगर वञी छॾींदी, पोइ हली वेंदी अॻिते ऋण में। पोइ हीअ ऋण मंझां हली वेंदी, वञी समुंड में किरंदी। ऐं तोखे माना पोइ हिनखे छॾिणो पवंदो। पोइ हुन चयो त मूं ईअं कयो, हिकिड़ो काठ सुकल कंडे जो लवे जो पर उछले, ऐं उन सां चंबड़ी पियुसि। हाणे उहा उछले छिकींदी वञे, कंहिं महिल वञो कंहिं पथरनि ते लॻे, कंहिं महिल आऊं वरी हुते मथे थियो वञा। आख़िरकार अलाह खे बचाइणो हो, आऊं अची सुबुह जो निकिरी किनारे ते लॻुसि। आऊं उतां निकिरी आयुसि, बुख न पाह कयो। पोइ अॻिते आहे जेकी मानी खणियो ऐं वञे पई हारीअ लाइ हर। आख़िर हुनजो घर वारो मूं उन खे चयो, अमा मूंखे कुझु जेको मानीअ जो ॻबो ॾींदीअ, त हुन माईअ अधु मानी ऐं कुझु चटणी उहा विझी ॾिनी, जेका मूं खाधी। ॾाॾे खे चवंदो त उमिरि अदा मूंखे अॼु ताईं नथी विसरे। पर उतां जी आउं मोटियुसि, ढालूअ वाणीअ जूं मेयूं जेके वाड़ मज़ा मूं अची खिपरे मञा कायूं। पोइ यको दरियाह ते मूं चयोमांसि त तव्हांजे वाञाणियुनि जो पढ़ियूं आउं दरियाह ते छॾींदुसि, तव्हां यादि कजो मूंखे। पोइ हितां खईं, पोइ विच ते पोइ हितां चढ़ियूं। आख़िरकार इहे पुलिसूं ॿियूं वठि पकड़, पोइ वञी हिन दरियाह ते माण्हू ॾिनियूं, ओॾां वञी ॾिनियूं। उन खां पोइ बि फ़क़ीर खे वरी बि पकड़ाए, वरी बि मोकिलियो वियो, ॿियो दफ़ो बि मोकिलियो वियो। पर पोइ वरी अलाह जी महिरबानीअ सां वरी छुटकारो नसीबु थियो। ऐं पोइ अटल फ़क़ीर जेको उन में कोन आयो, पर बाद में आयो हुयो। जंहिं ॻाल्हि कई त आऊं हितां जॾहिं मुंहिंजो पीर साईं, हाणे पीर साईं सूर्य बादशाह जो ज़मानो आहे, त आऊं आयो या पोहिड़ो हुया। त मूं नारे ते जॾहिं पीर साईं अचनि पिया पक सिर खां जुड़े जिन जे दावतुनि ते, त उते मूं ज़ियारत कई आहे नारे जे पटड़ीअ जे साइड में। त पीर साईं खां अॻु में हिकिड़ो घोड़ीअ ते माण्हू हुजे, ऐं पोइ पाण फरमायूं इहो तव्हां सुञाणो था? त चईं की भला न, आऊं झलुसि परे परदेस में ख़बर न आहे। पोइ पीर साईं कुझु फरमायो, बहरहाल उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर पाण फरमायूं इहो तव्हांजे फ़क़ीरनि मां आहे। पोइ इहो आहे हवाले सां त फ़क़ीर असांजा उते बि झलियल हुया, जेके उतां उहो अटल फ़क़ीर वरी पोइ जॾहिं सूर्य बादशाह जे ज़माने में वरी पुलिस ॿधी वई, जेको सेंट्रल जेल में उते वफ़ात करे वियो हैदराबाद में।
सेंट्रल जेल हैदराबाद में हैदराबाद में पोइ उते ॿिया जेके साथी तव्हां चओ न हिंदुस्तान जे कैंपनि में जेके हुआ हिकिड़ो त हीउ लुड़ी निकितो ॿिया जेके हिन असां थारी कुझु हुनजा नाला अचनि था उन्हनि जा नाला कोन था अचनि मूंखे हाणे विसरी विया नाला अॻे असां ॿुधंदा हुआसीं पर नाला विसरी विया माशाल्लाह ठीकु आहे।